हूंद ॾेखारियो पुट पंहिंजी ज़ाल सां मिली करे पंहिंजी जीज सॻी अम्मा सां वेठो विड़े थो कंहिं वीडियो भरे वरतो आहे धक था हणनि ज़ाल बि धक थी हणे मुड़ुस हुनजो पुटु याने अम्मा जो उहो बि धक थो हणे एॾो ज़ुल्म थी वियो आहे पीउ वेचारे खे धक हयां था वञनि पीउ वेचारे खे मुका हयूं थियूं वञनि पीउ वेचारनि खे बेइज़तो कयो थो वञे ॾाढियूं वेचारनि कुराड़नि जूं पटियूं थियूं वञनि अल्लाहु अकबर कबीरा वेचारा पीअर रोईंदा दावत मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियुसि वाइद खां बाद में हिकिड़ो कुराड़ो वेचारो मां मिलियो मूंखे चयईं साईं मोहम्मद इब्राहिम महिरबानी फरमाए हथ राखण मां जो कहिड़ा हथ राखणा चयईं साईं मोहम्मद इब्राहिम दुआ घुर या अल्लाह मूंखे मारे या मुंहिंजे पुटनि खे मारे मां जो छा ॻाल्हि आहे चयईं साईं चार पुट आहिनि चैनी के अलग अलग जायूं ठाराए ॾिनियूं त मां साईं चैनी के मार कारोबार कढी ॾिनो त मां साईं चैनी के ज़मीन विराए ॾिनियूं त मां मिल्कियत विराए ॾिनी त मां हाणे साईं मूंखे हिकिड़ो पुट बि रहण लाइ तयारु न आहे मां चैनी जूं शादियूं बि करायूं मां साईं हाणे चवंदा हिकिड़ो पुट चवे थो मुंहिंजी ज़ाल चवे थी त कुराड़ो खंगे थो असांखे निंड नथी अचे बि चवे थी हा त कुराड़ो थुकांदो छॾे तंहिंजे करे असांजे घर में किंडो करे इहो न रहे टी चवे थी कुराड़ो नथो वणे चौथी चवे थी त मां कुराड़े खे रहण न ईंदुमि न ॾींदुमि पुट बि मुरीद लॻा पिया आहिनि मां जा हा मूंखे पीउ खे रहण लाइ जॻह नथा ॾियनि मूंखे कमरो नथा ॾियनि मूंखे वेहण लाइ जाइ नथा ॾियनि मूंखे खाइण जे लाइ मानी नथा ॾियनि मूंखे पाइण जे लाइ कपिड़ो नथा ॾियनि मूंखे बीमारी बड़ीअ जे लाइ पैसो नथा ॾियनि मां साईं एॾो परेशान आहियां मूंखे हिकिड़ी न्याणी आहे मां उनजे दर ते रहियो पियो आहियां उहा वेचारी हा मेणा भी सहे थी उहा वेचारी दड़का भी सहे थी वंगारियूं था ॾियनि मुड़ुस दड़का थो ॾेसि ससु दड़का थी ॾेसि त इहो कुराड़ो सोरायूं वेठी आहे पर वेचारी हर शइ बर्दाश्त कयूं वेठी आहे चवे थी बाबा मां न छॾींदीमांइ बाबा मां न छॾींदीमांइ बाबा वेंदे त काॾे वेंदे ओ बाबा मां दड़का बर्दाश्त करण लाइ तयारु आहियां गारियूं बर्दाश्त करण लाइ तयारु आहियां ओ बाबा मां तुंहिंजी ख़िदमत कंदी रहंदीमांइ साईं इब्राहिम मां हिन ज़िंदगीअ मां बेज़ार थी वियो आहियां ओ साईं इब्राहिम मां तंग थी वियो आहियां पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजनि अखियुनि जे साम्हूं थो मां दड़का ॿुधंदे ॾिसूं अल्लाहु अकबर कबीरा कावड़ कंदे ससु ऐं सहुरे खे मां पंहिंजनि अखियुनि सां थो ॾिसां मुंहिंजी न्याणीअ सां ससु सहुरो कावड़ पिया करनि मुड़ुस कावड़ पियो करे घटि वधि पियो ॻाल्हाए मुंहिंजे करे पर वेचारी रोए थी हाणे मूंखे छॾे बि नथी ऐं मूंखे बि ॿियो को दर ई न आहे मां हिकिड़ो थी करे चइनि पुटनि खे पालियमि ऐं छोरा चार मां अकेले पीउ खे पालण जे लाइ तयारु न आहियां मूंखे कहिड़ी ख़बर मां मिल्कियतूं बि विराए ॾिनियूं मूंखे त एॾा प्यारा मां अलॻि अलॻि बंगला जायूं ठाहे ॾिनियूं मूंखे एॾा प्यारा जो पसंदि शादियूं करायूं इहा मूंखे कहिड़ी ख़बर जो मूंखे कुराड़ो थी ॾिस मूंखे धिको ॾेई ॿार कढी फिटी कंदा हाणे त मां परेशान हाल साईं इब्राहिम हथ खण या छोरा मरनि त मुंहिंजी जान छुॾे मुंहिंजो सूर मरे या मां मरां मां छोरनि खे न ॾिसां बसि मुंहिंजी जान छुॾे मां न्याणीअ खे दड़का ॾिसंदे दड़का ॿुधंदे न ॾिसां ओ साईं महिरबानी करे दुआ घुर त मां दुनिया जो जान छॾिया या इहे छोरा मरनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो एतिरो पियो रोए वेचारो एतिरो पियो रोए वेचारो सबकनि में हो नुकरनि में हो मां परचायास पियो मां भाकुर बि पायास मां वेचारे कुराड़े खे चुमियूं पियो ॾियांसि हो रोईंदो रहियो आख़िर मां विहारियो मांसि पाण सां गॾु मानड़ी खाराई मांसि
मां भाकुर पाता माज चुमियो निनो माज रोइंदो रहियो अखियुनि मां पाणी न पियो बीहेस। ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा हालत लॻी पई आहे पुटनि जी पीअरनि खे हींअर वारींदा था वधनि अञा अज़ाब चवंदा कॾहिं कोरोना जो अज़ाब अञा चवंदा कोरोना छो आई कॾहिं माकड़ जो अज़ाब अञा चवंदा माकड़ छो थी अचे कॾहिं मींहनि वारो अज़ाब अञा चवंदा ये मींहं छो था अचनि कॾहिं हा महांगप वारो अज़ाब माण्हू चवंदा महांग बि छो थी वई आहे कॾहिं बीमारियुनि वारो अज़ाब माण्हू चवंदा ये बीमारियूं काॾो आयूं आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो कॾहिं झेड़नि वारो अज़ाब घर घर में जहिड़ो आहे घर घर में फसाद आहे घर घर में वेड़ आहे घर घर में बेचैनी आहे परेशानी आहे इहो अल्लाह जो अज़ाब अथई अल्लाह जी कावड़ महिरबानी करे संभालियो पाण सभु अचो अल्लाह जे दरवाज़े ते अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लह अल्लाह फरमाए थो मां रहमत जा दरवाज़ा माफ़ी जा दरवाज़ा बाज जा दरवाज़ा खोली वेठो आहियां इन जे करे जो तव्हां प्यारे नबी मोहम्मद करीम जा उम्मती गुलाम आहियो जेकॾहिं ॿी का उम्मत हुजे हा त कॾहिं जो मां अल्लाह ख़त्म करे छॾिया हा रब फरमायो पर तव्हां प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके मूंखे प्यारा हो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहाउना अनिल मुनकर अल्लाह फरमायो तव्हांखे त भली उम्मत करे बणायो आहे जो तव्हां हिक ॿिए खे गुनाहनि खां झलियो हिक ॿिए खे नेकिन जे लाइ चयो हे तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां पाण गुनाहनि में वञी फाथा हो हे तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां पाण वञी नाफ़रमानी में फाथा हो हे छा थियो आहे तव्हांखे अबे अम्मा खे धक हा हे छा थियो आहे तव्हांखे ज़िना जी बाज़ार गरम हे छा थियो आहे तव्हांखे रुश्वत ऐं व्याज जी बाज़ार गरम हे छा थियो आहे तव्हांखे नमाज़ां छॾे ॾिनियूं अथव मस्जिद में अचो नथा मुंहिंजो सजदो थिएव हैया अल सलाह ॾींहं में 5 दफ़ा थो सॾियां पोइ बि लापरवाह थी हेॾों जो होॾे होॾों जो होॾे होॾों जो होॾे था हलिया वञो अल्लाह फरमायो नथा अचो मुंहिंजे दरवाज़े